बाबा हर हिक जो मन विश्राम चाहींदो आहे। पर कर्म चक्कर हिन जीव खे जेको जाथे जीअं जीअं लिखियल आहे जंहिं जाइ ते जंहिं वक़्तु जंहिं सबब सां थियणो आहे उते पहुचाएसि थो। साधु के संग न कबहूं धावै राम। साधु जे संग में डोड़ण बंद थी वञे, लोभ वारो डोड़ण बंद थी वञे। राम कथा है स्वामी सेवादास महाराजन लाहौर जा थियान, उनजा 250 पॉइंट आहिनि। भाई कन्हैया गुरु गोबिंद सिंह साहब मां थियो, उन्हनि मां ई हे उन्हनि जो शेवक आहे जंहिंमां सेवा पंथी पंथ बि हलियल आहे। श्री राम। उन हिकिड़ो वचन चयो आहे त पीउ पुट वया पे रस्तो वरतियूं, नगर खां ॿाहिरि थी विया, खूह हले पियो, डांद उन में ॿधल हुया, खूह में उहे हलनि पिया। पुट खे कॾहिं इहो नज़ारो ॾिसण में न थियो हो, नंढो हुयो, इहा पहिरीं दृश्य हुनजे नज़र में आयो। नज़र में त आयो छो अलाए हुनजी दृष्टि वञी उन डांदनि में पई त वीचारा वहनि ई पिया। उनजे वहंदे पीउ खां पुछी वेठो, बाबा हे वहंदा ई पिया आहिनि, विश्राम नथा वठनि? चई हा पुट, इहे विश्राम चाहिनि था, पर जंहिं मालिक इन खे ॿधो आहे इन्हनि में, उहो जेसि ताईं उनखे ॿधो अथई खूह मां पाणी कढण लाइ, उहो ॿनिन खे आबादनि खे जेतिरो मिलंदो मुंहिंजो कमु पूरो थींदो, पोइ हिननि खे छोड़ींदो। राम पोइ हिनखे विश्राम वठाईंदो। इहो दृष्टांत आहे, सिद्धांत आहे त हर जीव, हर मनुष्य, हर पंहिंजो मन में आराम चाहे थो, पर कर्म चक्कर हिनखे आराम नथो करण ॾे। हिते चयूं त उहो कर्म चक्कर कीअं कटिजे। राम इहा ॼाण हुजे असांखे त संतनि जो भरमण रहंदो आहे, संतनि जो ऐं असांजो कर्म जो चक्कर रहंदो आहे। इहो अंतर आहे। संतनि जो अवतरण थींदो आहे, हिकु नेमतक अवतार कृष्ण राम आदि, हिकिड़ा नित्य अवतार संत आदि। राम हो जनमण जो चक्कर भोगण ईंदा आहिनि, हो संसार जे कल्याण लाइ ईंदा आहिनि। त हिते उहो कीअं दूर थींदो, चयो उन जो एकमात्र उपाउ आहे ॻोढ़ा ॻाइण। राम जंहिंखे बि जहिड़ो कष्ट आहे उहो प्रभु जे प्रति, उहो दुख ई हुनखे ॻोढ़ा ॻाराए थो, पर प्रभु जे प्रति ॻाए। ॿियनि जे अॻियां ॻोढ़ा ॻारींदो, शोक कंदो, कोई हुनखे खणी न ॾींदो। प्रभु जे प्रति कोई बि कंहिं प्रकार जो कष्ट आहे जंहिंखे, पर उहे ॻोढ़ा ॿियो न ॾिसे। राम ॿियो न ॾिसे, अकेले में उहा शइ परखिजी न पए, हलियो वञे ॿाहिरि झंग में वञी करे रड़ियूं करे बिला शक।
जेॾो रोए। खिलण ऐं खाइण दिलि जे मथां आहे, रोइण ऐं ॾेवण दिलि जे हेठां आहे। दिलि ते धकु न लॻंदो, जीअं रोई न सघंदो। राम राम राम। तंहिं लाइ रोइण सां, ॻोड़नि ॻण सां जेके कर्म जा गिलाफ आहिनि उहे लहंदा वेंदा, लहंदा वेंदा। बसि एकमात्र सर्वपरोपाय इहो आहे, जेके असां वेठा आहियूं कोई बि दुखनि खां ख़ाली न हूंदो, पर इहो कमु शुरू करे। हेॾे कूड़नि तिलासनि बि रखड़नि धागनि ते, हिननि ते हिननि ते हिननि ते प्रभु गुज़रान जा साधन ठाहिया आहिनि। सभई गुरमुख कोन बणिजी सघंदा। वेठा हो शरदां इहा ई क़बूलियत कयो। हिन ॿुधण खां पोइ बि दरगाहनि ते, मज़ारनि ते भिटकणो आहे, पीरनि ॾे, फ़क़ीरनि ॾे, इहे शल चरियाई छॾिजे। श्री राम। बसि शेवा 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 सां दुख लहंदा, शेवा सां दुख लहंदा। बिलाश ॻोढ़ा गरदार न असांजी शेवा थींदी रहे। गुरु नानक सर्वपर शेवा खे परम लक्ष्य सॼो आहे। गुरमत में शेवा ई वधीक आहे। जिन सेविया तन पाया मान। श्री राम। चवंदा मुंहिंजा प्यारा, त इहो संत जे संग मां मिलंदो त हो डोड़ण दूर थी वेंदो। जेकी मुंहिंजे मस्तक में लिखियलु आहे, पंहिंजे टाइम सां मिलंदो। धीरज सां सत्संग ॾे डुकंदा अचूं, असां डुकंदा अचूं, डुकंदा अचूं। हितां वए खां पोइ असां आस्ते वञूं। जेकॾहिं तकड़ा वियासीं त पोइ ईअं सम्झोसीं हिते देरि थी वई आहे। जंहिंमहिल इहो आयो त फल सॼो नष्ट थी वेंदो। सॼो ॾींहुं वहे थो, तुंहिंजो लिखियलु आहे उहो ई मिलणो आहे, तंहिंखां पोइ उन खे देरि नथो सम्झे। और जेको तुंहिंजो ईंदो तोशो ठहणो आहे, तुंहिंजो रक्षक आहे सत्संग, प्रभु जो नाम ऐं पुञ दान, उनखे तूं देरि चई विधो। हे ॾाढो सूख्यम पासो आहे बाबा, सूख्यम पासो आहे। अंतकरण जे शुद्ध करण जे लाइ, प्रभु जे समीप अचण जे लाइ सत्संग आहे। बाक़ी सुतदार और लक्ष्मी पापी को बि होए, भुल न खाए जंहिं प्रभु जी कृपा थी आहे। प्रभु जी कृपा थी आहे, जेका सम्झंदो असांखे धन संपत आहे, उन में जॾहिं हलाइण ऐं लुटाइण शुरू करें तॾहिं प्रभु जी कृपा सम्झ। मतां भुल करें त प्रभु जो ॾिनो आहे। इहे तोखे नाश करण जा साधन बणबा। सचाई आहे संतनि जी कृपा आहे जेके असांखे मिलियो आहे। कहिड़ी सचाई आहे? अॻे जन्म में कोई असांखे सुमत मिली आहे, सत्संग थियो आहे, उतां सुमत मिलंदी आहे। यूनिवर्सिटी में कोन, बदमाशी हले थी, बदमाश पैदा थियनि था। अंग्रेजी पढ़ियल आहे शरीफ़, ठा न करे रहिया आहिनि कॉलेज जी छोकिरा, जेके मास्तरनि खे मारण ॾेई रहिया आहिनि। शराफ़त वधे थी, गार्डन में बदमाशी लॻी पई आहे कॉलेज जी छोकिरनि जी। राम। सचाई आहे संतनि मां सुमत मिली आहे, उन ते अॻे जन्म में हलियाऊं, तॾहिं असांखे हिन जन्म में संपत आई आहे। असांजे ख़्याल सां, असांजे चाहण सां आई आहे। वाकई आहे संत प्रभु जी कृपा आहे। संतनि जो संग मिलियो, संतनि मां सुमत मिली, उन गति ते हलियासीं, परम गति प्राप्त थी, असांखे संपत मिली आहे। सुमत तव्हां संपत नाना। उन संपत खां पोइ वरी असांजो उहा सुमत ते हलंदासीं, तॾहिं त असांजो आईंदो ठहंदो। सम्झियासीं? न त जाल पसार चोग बिस्तारी संसार है जो गुजार आहे। हिन में चोग माना पदार्थ, पंखी जीअं फावत हिन जीव खे पदार्थनि में फासाए छॾे। कहो नानक बंधन काटन को मैं सतगुर पुरख ध्यावत है। सत्संग जो फल आहे असांखे हिन प्रवृत्ति मार्ग में रही न्यारो थी रहण, हिन जीअरे रहंदी असांखे जीअरे मरी रहण जे लाइ असांखे उपदेश आहे। संत जो संगनी जे लाइ आहे। श्री राम। त बसि प्रभु ते भरोसो रखी वञो। बिन ग्राहकनि जी पाणे लाइन लॻल हूंदी, काॾे वेंदो आहे असांजो नसीब। न कबहूं धावे साध संग सदा सुख पावे। बसि ज्ञान अची वियो, सदाई सुख ई सुख आहे। दुख हूंदे बि सुख आहे, अभाव में हूंदे बि भाव